नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे शिकारपुर में ख़बर ॾींदा हलूं त शर-ए-इत्तेहाद ज़िले शिकारपुर ऐं सखर जे उहिदेदारनि जी अहम मीटिंग सखर लॻ मक़ामी होटल ते थी गुज़री। इजलास में ख़सूसी शिरकत शर-ए-इत्तेहाद सूबे सिंध जे नायब सदर सोनो ख़ान शर, ज़ुल्फ़कार अली शर, डॉक्टर मिर्ज़ा ख़ान शर, हाफ़िज़ रफ़ीक अहमद शर ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में बिरादरी जे मसलो साहिल शर-ए-इत्तेहाद खे मज़बूत बणाइण ऐं ॿियनि अहम ज़रियनि ते गौर वीचार कयो वियो, जॾहिं त अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अलादाद शर सां थींदड़ नाजाइज़नि बाबति गौर वीचार कयो वियो। हर क़िस्म जी ताउन जी पिण ख़ातिरी कराई वई। अलादाद शर पाण खे अकेलो न सम्झे, मर्कज़ खां वठी सूबाई क़यादत सां गॾु तमामु जल्द SSP शिकारपुर सां वफ़न जी सूरत में मुलाक़ात करे हक़ीक़तनि खां आगाह कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।